जिते 100-150-200 सिंधियुनि जा परिवार आहिनि त उते भॻवान श्री झूलेलाल जो अगरि दर न हुजे, मंदर न हुजे त हे ॾाढी हिकिड़ी व्यधा जी ॻाल्हि आहे। जय श्री झूलेलाल। जयपुर शहर जी पूज्य सिंधी पंचायत जेकी कुछ टाइम पहिरीं लॻभॻि साल 1.5 साल पहिरीं जुड़जी आहे, स्थापित थी आहे, उन्हनि जा अध्यक्ष असां सां गॾु आहिनि। इन्हनि जो पूरो परिचय ॼाणंदासीं ऐं इन्हनि जे मन में कुझु वियादा बि आहे, उन बारे में बि ॼाणंदासीं आख़िर छा कुझु वियादा आहे। त साईं, सभिनि खां पहिरीं तव्हांजो नालो ऐं तव्हांजी पूरी पंचायत जो संपूर्ण नालो ऐं किथे स्थापित आहे, किथे रहण वारा आहियो, कंप्लीट तव्हां असांखे जानकारी। जय श्री झूलेलाल। पूज्य सिंधी पंचायत मान्यावास के 1.5 साल थियो आहे हिते स्थापित थिए करे। मां इहो अर्ज़ु थो करणु चाहियां कि पूरे जयपुर शहर में झूलेलाल मंदिर आहिनि ऐं असांजी पंचायत में झूलेलाल मंदिर कोन्हे। त असां ईअं चऊं था वॾा वॾा जेके भामाशाह आहिनि, जेके वॾा वॾा उद्यमी आहिनि, उद्योगपति आहिनि सिंधी समाज जा, उहे असांखे ज़मीन लाइ मदद कनि, मंदर जी ज़मीन लाइ, जो उन्हनि जा धनभाग थीनि, जो पंहिंजे इष्ट देवता जो असां मंदरु हिते ठाहे सघूं, धूमधाम तरीक़े सां धूमधाम मल्हायूं हिते असां। त मुखी साहब, तव्हांजे हुते लॻभॻि घणा घर आहिनि सिंधियुनि जा? असांजे हुते 150 परिवार आहिनि सिंधी समाज जा ऐं असां लॻभॻि 100 घर जोड़े चुका आहियूं। असां अञा ॿिया नवां घर बि असां जोड़ूं पिया बिल्कुलु उन में। त मुखी साहब, हिकिड़ो ॾाढो वॾो सुवाल आहे कि जीअं हुते चेटीचंड आहे, असुचंड आहे, ॿिया बि कंहिं फंक्शन थींदा आहिनि, उहो कंदा आहियो तव्हां? बिल्कुलु, असां हर साल रेगुलर कंदा आहियूं। हर रक्तदान शिविर, सुंदरकांड पाठ, एवरीथिंग, असुचंड मेला, चेटीचंड मेला रेगुलर कंदा आहियूं। असांजी पंचायत एक्टिव पंचायत आहे, बिल्कुलु एक्टिव आहे पूरे जयपुर शहर में। अच्छा, सिंधी समाज सां तव्हां जेका पंहिंजे भारत में था रहनि, जयपुर में था रहनि ऐं देश विदेश में था रहनि, उन्हनि भामाशाहनि लाइ करे तव्हां छा अपील कंदा? मां बसि उन्हनि भामाशाहनि खे इहा अपील कंदुमि कि असांजी जेकी दिली इच्छा आहे न, असांजी दिली इच्छा पूरी कनि। पंहिंजे इष्ट हिते समाज मंदर कोन्हे, उहो इष्ट मंदर जे प्रति असांजी हेल्प कनि, मदद कनि ज़मीन लाइ। बिल्कुलु उहो ई मां चवणु थो चाहियां। पूज्य सिंधी पंचायत मान्यावास मानसरोवर में मंदर कोन्हे, बसि मंदर जी अपील आहे कि मंदर लाइ असांखे तन मन धन सां सहयोग कनि, जो असां हिते अहिड़ो मंदरु ठाहियूं जो पूरी दुनिया ॾिसण अचे, अहिड़ो मंदरु ठाहियूं, शानातो मंदरु झूलेलाल जी। त तव्हां ॾिठो आहे कि असांजा जेका मुखी साहब आहिनि, इन्हनि ॾाढी मार्मिक अपील कई आहे ऐं सच बि आहे। जिते 100-150-200 सिंधियुनि जा परिवार आहिनि त उते भॻवान श्री झूलेलाल जो अगरि दर न हुजे, मंदर न हुजे त हे ॾाढी हिकिड़ी व्यधा जी ॻाल्हि आहे। त मां पंहिंजे हृदय सां सिंधी समाचार राजस्थान जे माध्यम सां सभिनी भामाशाहनि खे हथ जोड़े करे निवाणी विनती कंदा, मंदर लाइ बि मदद करो। मुखी साहब जो इरादो नेक आहे, पंचायत जो इरादो नेक आहे ऐं ही तव्हां को दान कान में कोन चींदा, तव्हां स्वयं अची स्थापित करो, अची करे तव्हां ज़मीन वठी ॾियो, मंदरु ठाहियो, तव्हां पंहिंजे हथनि सां करो। ही उन जी शेवा था करणु चाहिनि। त हीअ अपील तव्हां सॼो समाज ॿुधंदा ऐं वधीक मां वधीक हिन पंचायत जी तव्हां मदद कंदा। जय श्री झूलेलाल।